अस्सलाम वालेकुम दोस्तों। हीअ कहानी आहे बादशाह ऐं अतुलमंद वज़ीर जी। हिकु दफ़े जो ज़िक्र आहे। हिकु बादशाह पंहिंजे वॾे सल्तनत ते हुकूमत कंदो हो। ॾाढो ताक़तवर हो, पर तॾहिं जल्दीअ में फ़ैसिला कंदो हो, जंहिं तरह थियसि नुक़सानु थींदो हो। संदसि दरबार में हिकु वज़ीर हो, जेको ॾाढो अतुलमंद हो, साबिर ऐं हर हालत में थे ॾिसण जो आदी हो। वज़ीर जी आदत हुई त हर ॻाल्हि चवंदो हो, जेतिरो बि थिए थो उन में थेर आहे। हिकु ॾींहुं बादशाह ऐं वज़ीर शिकार ते निकिता। शिकार दौरान बादशाह हिकु ख़तरनाक जानवर ते हमिलो कयो, पर हथियार सही तरह इस्तेमालु न थियो, जंहिं तरह बादशाह जी आङिरी कटिजी वई। बादशाह ॾाढो ॾुखियो महसूसु कयो ऐं वज़ीर ॾांहुं ॾिठो त हू कुझु चई। वज़ीर पंहिंजी मशहूरु जुमिलो दोहिराइण लॻो, जेतिरो बि थियो उन में थेर आहे। बादशाह वज़ीर जी उन ॻाल्हि ते ॾाढो तराइजी पियो। हिन चयो, आउं ज़ख़्मी थी पियो आहियां ऐं तूं चईं थो जेतिरो थियो उहो थेर आहे। कावर में अची बादशाह वज़ीर ते जेल में विझी छॾियो। कुझु ॾींहं खां पोइ बादशाह ॿीहर शिकार ते निकितो, पर हिन भेरे हू वज़ीर खां सवाइ हो। शिकार दौरान बादशाह ते हिकु जंगली क़बीले जी माण्हुनि पकिड़े, जिते इंसान क़ुर्बान करण जा रवाज रखंदा हुआ। उन बादशाह ते क़ुर्बान लाइ तयारु कयो, पर जॾहिं उन्हनि ॾिठो त बादशाह जी अङण कटियल आहे त उन खेसि आज़ादु करे छॾियो, छो त संदसि रस्म मूजिबि क़ुर्बान लाइ मुकमल ऐं सही जिस्म वारो माण्हू हुजणु ज़रूरी हो। बादशाह ते उन वक़्तु वज़ीर जी ॻाल्हि यादि आई, जेतिरो बि थिए थो उन में खैर आहे। बादशाह ते अहसासु थियो त जेकॾहिं संदसि अङण न कटिजे हा त हू क़ुर्बान थी वञे हा। बादशाह वापसि दरबार में आयो ऐं वज़ीर खे चयईं, जेल मां आज़ादु कयईं। हिन वज़ीर खां माफ़ी वरिती ऐं पुछो, जॾहिं मां तोखे जेल में विधो हो त तो छा सोचियो हुई? वज़ीर मुर्तन जवाबु ॾिनो, जेतिरो बि थिए थो उन में थेर आहे। बादशाह हैरान थी पुछो, उहो कीअं वज़ीर बणायो? जेकॾहिं मां जेल में न हुजां हा त तव्हां सां गॾु शिकार ते वञा हा, ऐं जॾहिं क़बीले जा माण्हू तव्हां खे आज़ादु कनि हा त शायदि मूंखे क़ुर्बान करे छॾींदा हा। बादशाह वज़ीर ते अतुलमंद में ऐं सबर थे ॾाढो सारायो ऐं खेसि पंहिंजे दरबार जो सभ खां आम माण्हू बणायो। बादशाह पिणु उहो सबक़ त ज़िंदगी में हर ॻाल्हि में थेर भलो हलणु घुरिजे।